उडेरोलाल जे 71 मोरी वटि ट्रक ऐं मोटरसाइकिल आमो साम्हूं ज़ोरदार टक्कर जे नतीजे में मोटरसाइकिल सवार हिकु ॼणो मौक़े ते ई फ़ौत थी वियो, जॾहिं त ज़ख़्मी थियल ॿियो शख़्स हैदराबाद इस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदोलां त उडेरोलाल जे 71 मोरी वटि ट्रक ऐं मोटरसाइकिल में आम्हूं साम्हूं ज़ोरदार टक्कर थी पई आहे, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार हिकु ॼणो मौक़े ते फ़ौत थी वियो आहे, जॾहिं त ॿियो ज़ख़्मी थियल शख़्स हैदराबाद इस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे बि फ़ौत थी वियो आहे। वधीक तव्हांखे ॿुधाईंदोलां त ख़ैबर वेझो उडेरोलाल रोड़ी केनाल जे 71 मोरी वटि ट्रक ऐं मोटरसाइकिल में ज़ोरदार टक्कर थियो, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल ते सवार अब्दुल शकूर ख़ैबर मौक़े ते फ़ौत थी वियो, जॾहिं त साबिनो महड़ सख़्तु ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी थियल खे मक़ामी पुलिस तालका इस्पताल मटियारीअ पहुचायो, जितां फर्स्ट एड मिलण बैदि नाज़ुक हालत हुजण करे ज़ख़्मीअ खे सिविल इस्पताल हैदराबाद रेफर कयो वियो। ज़ख़्मी थियल नौजवान साबिनो महड़ हैदराबाद इस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। ॿिन्ही नौजवाननि जो तालुक़ ख़ैबर शहर सां आहे। ज़रियनि खां उहो बि मालूम थियो आहे त ट्रक ड्राइवर ट्रक समेत मौक़े तां फ़रार थी वञण में कामयाब थी वियो आहे। जी महिरबानी फिदा हुसैन, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची